हेलो छा थो सम्झी मैदान में जोहर ॾेखारींदा आया न बाबल साईं मां ॻाल्हि कंदुमि चिटी जंहिंमें भितर न मिटी भटारा चवंदा रुगो हथ कढो त हवा में उॾामण शुरू कयूं पोइ तव्हां हलो महालायता मैदान ते पहुचो मां तयारी करे गाॾीअ ते अचां थो बाबल साईं देरि न कजो देरि सफ़ा आराम कोन थो अचे किथे डांदन जो भॼण खां अॻु में पाणनि बालू भॼण शुरू करे बालू वॾो लाह अथव दादर के माटे साटे मन कई न बादशाह तूं ॾिसां त ॾाढा वणनि था पिया हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे तूं कुछ माण्हू साण करे दादन के काय मैदान ते पहुच मां सालू खे वठियो अचां थो बादशाह कुझु मुंहिंजे खेसरे खे गरम कर हाली पंहिंजे जोड़े ते ॾाढियूं शर्तूं वरतूं रखां हाली उते को डांसूं वांसूं कया बाबा कमदार तूं पंहिंजे जोड़े ते जेतिरी शर्त रखंदे न जेकॾहिं असां खटी था वठूं त मां तोखे हुन खां वधीक मिठाई खाराईंदुसि हकीम हाणे त घणो अथई अञा छा घुरिजे बादशाह हाणे मां हलाए थो पर तव्हां अचण जी कजो हा हल तूं जल्दी सदको तो न वेचारी के ॾाढो ड्राई वेचारी या वेचारी आ तोबा कर सोनी तोबा कर मुसीबत के वेचारी थी चवे पर मुंहिंजी अधी हिन वक्त त तो हुन जो दिमाग़ फेराए छॾियो दिमाग़ त हाकिम खां न फेराए अथसि जल्द में वॾड़ी थी हुकुम त असां मथां पई हलाए वॾड़ी थियण खां त हुन तोबा कई बसि हिन चकर रुगो जान छुटेसि पर हिन वक्त अधु सा मुठ में अथसि जॾहिं बहादुर खान जे घरां थी मोटी ईंदी ऐं मुस्कान साफ़ साफ़ इनकार कंदी त हाकिम खान खीचे में फाओ विझंदुसि फाओ सोनी सदको हिक जाइ ते वेही करे बिल्द छो नथी करे सोनी तूं ऐं सोनी मुंहिंजे पाड़ू खोटण जे पोयूं छो पयूं आहिनि आख़िर मां तव्हांजो छा कयो आहे तूं पाण खे वॾड़ी समझी हुकुम हलाइण छॾे ॾे ऐं सहेली थी रहंदी असां बि तुंहिंजी इज़त कंदियूंसीं ऐं पाण खे हिन हवेली जी मालिकियाणी ऐं असांखे नौकरियाणी सम्झंदी त सोनी हिन घर जी नौकरियाणी आहे तूं ई त हुनखे काटे चाढ़े छॾियो आहे सोनी सदको अधी मां त नौकरियाणी आहियां मां कॾहिं चयो त मां हिन हवेली जी मालिकियाणी आहियां जा हिन हवेली में मालिकियाणी थियण जा ख़्वाब थी ॾिसां नौकरियाणी इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि थी आहे त इंसान न आहे त इंसान पर पंहिंजे औकात में रहे तूं चवे थी त सोनी सॼो ॾींहुं मुंहिंजी जुतियूं साफ़ कंदी रहे पर ईअं कोन थींदो कुझु ॾींहं हिननि जी हा में हा मिलाइणी पवंदी जेसि ताईं हाकिम वारो मसलो गिचीअ मां निकिरी वञे वरी बि साॻी मन में खोट रखे पई न मुंहिंजे मन में का बि खोट न आहे असांजे साम्हूं वेही दिलि में ॿिया ई सोचे पई असांखे सभु ख़बर आहे तूं वॾी पीर पोटी आहे दिल जा समूरा राज समझी थी वञे इहा ॻाल्हि कंदे शर्म बि कोन थो अचे मां त दिल जा राज नथी सम्झां पर तो जीअं कूड़ बि नथी हणां मूं कूड़ कहिड़ो हयो आहे मुस्कान कॾहिं राज़ी थी हाकिम लाइ ॿुधाए न ॿुधाए मुस्कान पंहिंजो राज पोइ ॾेखारियो हुयो कूड़ सरासर माई कूड़ सोनी सदको तव्हां ॿई पाण में छो थियूं विड़ो ॿिनि ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी त केरु सचो आहे ऐं केरु कूड़ो
नजीब ॾिसी थो न त हालार ख़ान असांजे दुश्मन खे कीअं थो पाण सां गॾु घुमाए। बाबा साईं दांत वॾी लय में आहिनि रुगो हथ कढो दुश्मन जा छंडका ई छंडका कढी छॾींदा ईअं न चङो हैदर अॼु त बालू ऐं खान वारा ॾाढा ख़ुशि नज़र पिया अचनि। नजीब ॿ चार घड़ियूं त रहियूं मैदान में न अहिड़ी मिटी पलीत कंदासूं अहिड़ी मिटी पलीत कंदासूं जे वरी गोए खां हथी खणी वेंदा। मूसा खान अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह बहादुर खान बिस्मिल्लाह। बारियूं ॿियो ख़ैर अदा 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 ॿियो ख़ैर खैर खैर टाइट छा थो सम्झे? हेलो वाकई में हल चईस दांदन के तैयार कराए मां मूसा खान सां मिला। हाजिर बाबा साईं हाजिर। मूसा खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाजिर खान खुश ठाक ख़ैर। अनार खान हिन टाइम ते मूंखे उहा ॻाल्हि करणु न खपे पर मां मजबूर आहियां। तो असांजे दुश्मन खे पाण सां गॾु हिते आणे चङो कमु नाहे कयो। मूसा खान जेकॾहिं कंहिं मिसकीन खे पनाह ॾिनी आहे त पोइ ग़लति बि नाहे कयो। मूसा खान इहे ॻाल्हियूं पोइ बि थी सघनि थियूं। हाणे मैदान ते बीठा आहियूं मेल जो सोचो बाबा। त पोइ भली शुरू कयो अञा छा जो इंतज़ार। ठीकु आहे इमा बख्श वन तूं खान खे सर करियो। जी माता। वाह बहादुर खान वाह। मूसा खान बहादुर खान भी मक्खण माण्हू मुंहिंजो त वॾो भाउ। हैदर खाना रईस बहादुर खान तव्हांखे सॾे पियो। इशारे कयो असां सीधा हलो। हैदर खान बहादुर खान साहब है।
मुंह ते दंदन दियो ॾिसी अचां त कहिड़ी था फुसुर फुसुर कनि न जाए कोई शुरू क्यों बाक़ी छा जो इंतजार है बस बहादुर खान अञा दिलावर खान वारा न आहिनि पहुता खान दिलावर खान मोहब्बती माण्हू उहो कोई न भला छा ॼाणे अड़े बाबा जेकॾहिं उहो कोई न ॼाणे त हाकिम खान त कोई न ॼाणे चइनि माण्हुनि सां गॾु मेल बि ॾिसे हा त ख़बर पए था त मेल थी था कहिड़े पोइ वञी मोहब्बती माण्हू खे ॿुधाए ये जेके असांजा मेल मलाखड़ा आहिनि न ये कंदा ई मोहब्बती माण्हू आहिनि दिलावर खान तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मोहब्बती माण्हू आहे पर थी सघे थो हुनखे पंहिंजे घर जी मजबूरी हुजे त पोइ इंतज़ारु अजायो आहे मूंसां खान बहादुर खान हाणे तयारी कयो बाबा साईं मां ॻाल्हि कंदुमि चिटी त में बहितर न मिटी अॼु मुक़ाबला वाह जो थींदा वाह जो हट अड़े या हथ हिते ई रहिजी वेंदई या लठड़ी बि हथ न ईंदई त मूंसां खान या दांद लथा त ॻोल्हियो न लभंदे बालू खान बालू वो बुबतो पाक वाला सुबतो पाक वा त जेको गजंदो आहे सो वसंदो न आहे का ॻाल्हि ई न आहे हट ॾिसूं था बालू खान पेर संभाल जाए मता दांदनि जे गाॾे हेठां अची वञी जेकॾहिं एतिरो ई नाज़ थी न पंहिंजे जोड़े ते त पोइ लॻा लख जी बाज़ी हा न पोइ तो पंहिंजी तबाही जी दावत तूं पंहिंजी सोच बस मूंसां खान पंहिंजी हा लॻी बाज़ी सामान त ॾे बस बहादुर खान छा बहादुर खान तव्हां खाने जा ज़ामिन आहियो मूंसां खान हे त लख आहे खान सिर घुरे न तॾहिं बि हाज़िर आहे नाराय हैदरी या अल्ली हैदर हैदर मां ज़ामिन आहियां बालू मुंहिंजे तरफ़ खां लख जी बाज़ी मूसा खान जे जोड़े मुंहिंजे जोड़े ते लॻाए छॾ ऐं मिलाए हथ मूसा खान सां नाराय हैदरी या अल्ली रे सवना पोइ मिलायो हथ ऐं पढ़ो फीणा तव्हांजी जाइ नाहे मैदान मारण हथ त पोइ देर न कयो जेकॾहिं अञा बि कंहिंखे शौक़ु आहे पैसनि रखण जो त ही खान हाज़िर आहे जेतिरो दम आहे तव्हां वॾेरनि में पैसा रखो हा न हाणे जेकॾहिं ॻाल्हियूं कंदासीं त देरि थी वेंदी हाणे देरि न आहे कयूं था त मस्तु कदम त पोइ हैदर 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 थोरो असांजो सलाह वठ अॼु झेड़ो दांदनि जो सख़्तु थी त वकड़ दांद ते ॾियूं त भलो आहे जेकॾहिं ॿ वकड़ नज़दीक थियनि त भला असांजा कसा आहिनि मतां झेड़ो गौरो पइजी मतां मूंसां खान वारा दांद विढ़ी अचनि टक ते माना छेड़े पे करे हा अदा बदे ते कादी अल्लाह बाबा मीर बद कादी मूसा खान खे मारणो आहे
बालू बाबा साईं तो दुआ कर रुगो तहां जो जोड़ो या रईस बहादुर खान जो जोड़ो मैदान मारे त पोइ ॾिस जाए वेही त मां कीअं थो मूसे खान जी मिटी पली तो क्या ये ना वैसे शर्त न रखूं हा त बहितर नजीब का वॾी ॻाल्हि कोन्हे अहिड़ा केतिरा ई लख आया केतिरा ई हलिया हकीम ॾे ख़बर कीअं थो भाई बादशाह मां कूड़ न हणंदुसि खान जा ॾांद कुझु मिड़ई कहिड़ा था नज़र में अचनि पर पंहिंजा ई वारींदा छो त पंहिंजी गुरू जा ॾांद थी ॻाल्हि ॿुधो हिन ॾांदनि जो इनाम आहे तव्हां अमीर आहियो तव्हां ख़फ़्त शौक़ु था करायो फ़क़ति सुभाणे फॾो फस्त तव्हां न कजो कुझु बि न थींदो कुझु बि न थींदो कुझु बि न थींदो ठीकु आहे खटंदो उन खे मिलंदो ज़ाहिर आहे उनखे मिलंदो हाणे हरूभरू ठीकु आहे साईं असां क़बूल हाणे असां वञूं हलो भाउ टीवी चाहते हैं मुझे मथे में लगो हल तू बीमार में फांसी आऊं असां